सही मुझे असाई खैरपुर जो नई ट्रही भी पुरानी ट्रही भी चऊं सलमान कीरे साहब जी फरमाया जाए तो शायरी है ताज नजर हिते मुखे लिखी दिनो दे कोशिश कई है हलिया तू हबीब ठोस के तो लेसा सुगुणा गिला सलेमान जो तो सा आवे चाहो कीरे खे न सता आजार दई एड़ा पिरी तुझे दिसण ले बेताब आया दर्शन करायो तुझे दिसण ले बेताब आया दर्शन करायो घणो न सतायो दर्शन करायो घणो न सतायो तुझे दिसण ले बेताब आया दर्शन करायो तुझे दिसण ले बेताब आया दर्शन करायो सूरत दिल में कर वतन था सवे सूरत दिल में कर वतन था नवा रोज मिलना मुखे मिलन था अल्लाह नाले मुझो अर्ज अघायो दर्शन करायो मौला नाले अर्ज अघायो दर्शन करायो घणो न सतायो दर्शन करायो घणो न सतायो तुझे दिसण में बेताब आया दर्शन करायो तुझे दिसण में बेताब आया दर्शन करायो वो मोबाइल थई तबे काल की न करी थो तो जदीद शायरा मोबाइल थई तबे काल की न करी थो फोन थो कया त मोबाइल बंद रखी थो नाहरा भी तो मुमकिन कंप्यूटर बुधाए थो दर्शन करायो घणो न सतायो दर्शन करायो घणो न सतायो तुझे दिसण में बेताब आया दर्शन करायो तुझे दिसण में बेताब आया घणो न सतायो ओ सलमान तुझो मरीने फिरींदो
न ॾींदो मिठा मौत खां अची सीने लायो दर्शन करायो मिठा मौत खां अची सीने लायो दर्शन करायो घणो न सिकायो दर्शन करायो घणो न सिकायो तुंहिंजे ॾिसण लाइ बेताबो आहियां घणो न सिकायो तुंहिंजे ॾिसण लाइ बेताबो आहियां घणो न सिकायो सही असांजे हिकिड़े दोस्त जी फरमाइश आहे फुकरा ही आइटम ॿुधायो उन खां पोइ उर्दू गज़ल पोइ जीअं ठीकु आहे हा साईं घोट जी कीअं न हलंदी बाबा